शेर खत्म करे आयो है ना। ईट करे कमदार के माचे हो वैसे दिलावर खान कंहिंजी मजाल जो जानू धाड़े जेको दे तहां जे मथे हथ खणे हेॾो हिकिड़े हथियार या पैसे जी आई ज़रूरत पई त मूंखे फोन करे ॿुधाए छॾिजां मां कमदार खे इहा शइ ॾेई रवानी कयां। दिलार खान तव्हांजो सिर्फ़ु असांजे मथां शफ़क़त पई हिकु दाम असांजे हथ कमदार कोड़ा हाणे शहरु धाड़ेल के जानू धाड़ेल खत्म करे छॾियो आहे। हाणे हुनजी बनी ऐं वनी अखी कोबदा कंदा जानू धाड़ेल जेका हाणे जो हाणे टपेदार सां मिली तव्हांजे नाले ज़मीन कराए थो छॾियां। ठीकु आहे कमदार वञ टपेदार सां मिल दिलार खान मोकिलियो आहे जेका शेरूअ जी ज़मीन आहे न ये मुंहिंजे नाले कराए ऐसे दिलार खाना तो मां इहा उमेद न हुई तो जेको बि सूबेदार सां फोन ते ॻाल्हायो मां सभु कुझु हिननि कननि सां ऐं हिननि सां अखियुनि सां ॿुधो आहे ऐं ॾिठो बि आहे। जेकॾहिं जानो तो असांजूं सभु ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि कहिड़ो मुंहिंजे मथां फ़र्क़ु पए थो। जेकॾहिं तूं मुंहिंजो दुश्मन थिए तोखे ख़बर आहे दिलावर जंहिंसां बि दुश्मनी रखी आहे उन सां तोड़ निभाईंदो पियो अचे। जेकॾहिं तो असांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं कहिड़ो फ़र्क़ु थो पए। तूं ॾोहारी आहीं जानू ॾोहारी आहीं ऐं सरकार जा तुंहिंजे मथां 3 लाख इनाम जी रखियल आहे। दिलावर खान तू मूंखे छा माराईंदे तूं त पाण ॾोहारी आहे। हा हाणे मां ॾोहारी थी अरे ॾोहारी त तूं आहीं जो चंद पैसनि जे ख़ातिर कंहिंजो खून कंदा आहियो। खान तोसां हाणे ई जानू धाड़ेल ऐलान करे थो हुन दुश्मनी जो हाणे तमामु जल्दी ईंदो तुंहिंजो मौत बणी थी तुंहिंजे मथां अची कड़कंदमि। हल हल जानू वॾो आयो आहे दिलावर खान सां मुआद को अटकाइण छो त दिलावर खान इहो पहाड़ आहे जे पंहिंजी ते अचे पहाड़ खे हल हल मोकल अथई